घोटकी भरसा बुनियान मरसूस क्रिकेट टूर्नामेंट में 30 खां वधीक क्रिकेट टीमनि जा मुक़ाबला थिया। सरहद सिक्सर्स टूर्नामेंट जो कप पंहिंजे नाले करे वरितो। फातेह टीम खे इनाम सां नवाज़ियो। रांदीगरनि ऐं ॿियनि टीमनि में इनाम ऐं ट्रॉफियूं तक़सीम कयूं। सरहद सुपर लीग पारां बुनियान मरसूम जे नाले सां ॻोठ बांदी फ़कीर मंगी में क्रिकेट टूर्नामेंट कराई वई, जंहिं जे फाइनल में पेपे अॻवान मीर हमज़ा ख़ान सुंदराणी, समाजी अॻवान चीफ अहमद अली मलिक महिमान ख़ास तौर शिरकत कई। फाइनल जी मैच सरहद सिक्सर्स ऐं सरहद टाइगर्स में थी गुज़री, जंहिं में सरहद सिक्सर्स पहिरियां बैटिंग कंदे 4 विकेट जे नुक़सान ते 187 रन्स उठायूं, जंहिं जे जवाब में सरहद टाइगर्स 6 विकेट जे नुक़सान ते 128 रन्स उठाए सघी। पेपे अॻवान मीर हमज़ा ख़ान सुंदराणी ऐं समाजी अॻवान चीफ अहमद अली मलिक पारां फातेह टीम खे कैश, ट्रॉफी ऐं ॿियनि इनामनि सां नवाज़ियो वियो, जॾहिं त गुलशेर मज़ारी खे मैन ऑफ द मैच ऐं ॿियनि टीमनि जे रांदीगरनि खे पिणु इनाम ॾिना विया। बुनियान मरसूस टूर्नामेंट में इलाइक़े वासियुनि समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदड़ क्रिकेट जे शाइक़ीन पारां वॾे अघ में शिरकत कई वई। टूर्नामेंट में शामिल थींदड़ महिमाननि ऐं रांदीगरनि चवणु हो त नौजवान खे तालीम ऐं गेम्स तरफ़ अचणु घुरिजे, जंहिं सां ई तब्दीली मुमकिन थी सघे थी। इन मौके ते एहसान अरबाणी, रईस हमीद लखण, अब्दुल हई सावन, अब्दुल हमीद अबड़ो, शाहजहान लोलाई, ॼाम हासिल लखण, मौलाना अब्दुल कादिर चाचड़, काशिफ मलिक, महताब मेमण ऐं ॿियनि महिमाननि बि क्रिकेट फाइनल में शिरकत कई।